नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां कल्ह असां महाकवि किशनचंद बेवस जा फ़ैलसूफ़ी वीचारनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें असां ॾिठोसीं जेके बि कवीअ जूं कविताऊं आहिनि उहे ॾाढियूं सलील ऐं सवली भाषा में लिखियल आहिनि, जेको आम माण्हू आसानीअ सां पढ़ी ऐं सम्झी सघे थो। कवि भक्ति मार्ग ऐं ज्ञान मार्ग ॿिन्ही जो हामी आहे। हुन निर्गुण उपासना सां गॾु गॾु सगुण उपासना बि कई आहे। ख़ासि करे राम, श्याम ऐं गुरु नानक जो उपासक आहे। हुन हर शइ में, हर कण में परमात्मा खे ॾिठो आहे, उन जी हज़ूरियत खे क़बूल कयो आहे। अॼु अॻियां पढ़ंदासीं। बेवस पंहिंजे पूरनि में कसरत में वहदत ऐं कसरत वहदत कुल जो राज़ सम्झायो आहे। कसरत में वहदत ऐं वहदत में कसरत जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ाई मां घणाई ऐं घणाई मां हिकिड़ाई, अर्थात परमात्मा हिकु आहे जंहिं हिन सृष्टिअ खे रचियो आहे, हिन सृष्टिअ खे ठाहियो आहे, ऐं वरी हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो हीअ सृष्टि वापसि हुन हिकु परमात्मा में समाइजी वेंदी। हिन आस्तिक ऐं ईश्वर भक्त कविअ ब्रह्म जे निर्गुण ऐं सगुण ॿिन्ही रूपनि जो बयानु कयो आहे। ब्रह्म हिकु आहे पर संदसि नाला अनेक आहिनि। हू ई जुदा जुदा रूपनि में रमी रहियो आहे। हू आदि पुरुष आहे। जगत में जेकी आहे सो संदसि चमत्कार आहे। पंहिंजे शहर में श्री राम, कृष्ण ऐं गुरु नानक जी उपासना कई अथई, जेके ब्रह्म जो सगुण रूप आहिनि, जिन संसार मां वक़्त बि वक़्तु दुख निवारण लाइ अवतार धारण कयो आहे। कवि लिखे थो, मंदाईअ जी हस्ती मिटाइण लाइ, ख्वाबी दुनिया मां घटाइण लाइ, अशुभ नीच मंशा मिटाइण लाइ, महापाप पारा पटण जे लाइ, हर पाण अवतार धारियो अचे, निराकार साकार धारियो अचे। जॾहिं हिन धरतीअ ते अधर्म, पाप ऐं दुख कष्ट वधी वेंदा आहिनि त परमात्मा निराकार मां साकार रूप धारण करे ईंदो आहे ऐं हिन धरती माता खे दुखनि खां, कष्टनि खां, पाप खां मुक्ति ॾियारींदो आहे। ब्रह्म जे सभिनी अवतारनि रूपनि जी स्तुति में महिमा जा गुण ॻाया अथई ऐं कृष्ण अवतार लाइ चयईं, मुंहिंजे अंदर में श्याम सुंदर थो सदा वसे, उन राम नाम श्याम जी ॿियो दिलि में नथी ॾिसे। श्री फतेहचंद वासवाणीअ जे लफ़्ज़नि में गुल जो सुभाउ आहे टिड़ी सुहिणो थियणु ऐं सुगंध फैलाइणु। हू इन ॻाल्हि मां बिल्कुलु बेपरवाह आहे त संदसि क़दुरु कहिड़ो थो थिए। को सूंहं ॾिसी ख़ुशि थिए थो कि न, या सुगंध वठी साराह करे थो या न। बेवस जी कविता जे वहकुरनि में संदसि सोच जो तरीक़ो हिन तरह ज़ाहिर थिए थो। धर्म ऐं भक्ति। वहकुरो बेवस ईश्वर भक्त हो, अंध श्रद्धालु न हो। ठाठ बाट, पूॼा पाठ, गेरू कपिड़नि ऐं उन जे पाखंड खां खेसि नफ़रत हुई। हिन धर्म जो भ्रष्टाचार ॾिठो हो। साधुनि खे जे हिरस हवस, लोभ लालच ऐं बदकारियुनि खां वाक़िफ़ हो। संदसि नज़रियो उपनिषदनि ते बीठल हो। श्याम जी शेवा मंदर में न, शेवा नगरीअ में माण्हुनि जी शेवा में पसे थो। कवि जेको आहे अंध श्रद्धालु कोन्हे। उन कॾहिं बि आडंबरनि खे, ठाठ बाट खे, पूॼा पाठनि खे महत्व कोन ॾिनो। हू उन्हनि साधुनि खां, उन्हनि माण्हुनि खां, उन्हनि आडंबरनि खां नफ़रत कंदो हो, जेको भॻवान जो नालो वठी करे हिन आम जनता खे, माण्हुनि खे लुटंदा आहिनि ऐं उन्हनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि। हू त हर इंसान में उन परमात्मा जी झलक थो ॾिसे ऐं इंसान जी शेवा खे ई सभिनी खां वधीक महत्व थो ॾिए। उहो परमात्मा खे मंदरनि में नथो ॻोल्हे। उहो ईअं नथो चए त तव्हां मंदरनि में वञी पूॼाऊं पाठ कयो, आरतियूं कयो, घिंड घड़ियाला वॼायो। पर कवि चए थो त अगरि तव्हांखे परमात्मा जी सची शेवा करणी आहे त ग़रीब बेवस इंसाननि जी शेवा कयो, उन्हनि जी शेवा कयो, छाकाणि त परमात्मा उन्हनि में बि आहे। उन्हनि जी शेवा कंदो त परमात्मा तव्हां ते ज़रूरु राज़ी थींदो, ज़रूरु ख़ुशि थींदो। बेवस जो चवणु आहे त ज़बान सां चवण में, दिलि सां मञण में ॾाढो वॾो फ़र्क़ु आहे। असां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं त घणेई कंदा आहियूं, इहे आम रवाज़ी ॻाल्हियूं आहिनि, पर वाक़ई में सही ॻाल्हि आहे त असांजी कथनी ऐं करणी में ॾाढो वॾो अंतर हूंदो आहे। ज़माने सां ख़ौफ़ न हुजणु, पर ख़ौफ़ वारी जाइ ते अकेलो रही कंबणु, तंहिंजी माना
जो ख़ौफ़ ज़ुबान सां मञण में न आयो सो हक़ीक़त में दिलि सां मञियो वियो। असां केतिरो बि चऊं त असां बेडप आहियूं, असांखे को ख़ौफ़ कोन्हे, असां मौत खां नथा डिॼूं, पर जेॾी महिल ख़ौफ़ मौत जे रूप में साम्हूं ईंदो आहे त चङा चङा वॾा वॾा हिमत वारा पंहिंजी हिमत तोड़े वेंदा आहिनि ऐं उन मौत जो सामनो कोन करे सघंदा आहिनि। ज़ुबान जी मञता बेअक़ल ऐं लफ़्ज़ी आहे, पर दिलि जी मञता अली ऐं सची आहे। इहा सची ॻाल्हि आहे त ज़ुबान सां असां घणेई कूड़ कपट ॻाल्हाईंदा आहियूं, राति ॾींहुं अलॻि अलॻि ॻाल्हियूं चवंदा आहियूं, पर मन में असांखे ख़बर हूंदी आहे त असां केतिरो पाणीअ में आहियूं ऐं असां केतिरा सचा आहियूं। धणीअ खे हर जाइ हाज़िर नाज़िर ॼाणण लाइ बि ज़ुबानी न पर दिलि खपे। जे सचपच मालिक खे हर जाइ में हर महिल हाज़िर नाज़िर ॼाणबो त ॾोह कीअं ऐं किथे करे सघिबो। बेवस लकीर जो फ़क़ीर न हो, हुन धर्म जे तत्व ज्ञान खे पकड़ियो ऐं ब्रह्मनि जे बोलनि में न पियो। हुन लाइ धर्म दुनियादारी ऐं देखा देखी न हो, धर्मी रस्मुनि ऐं रीतियुनि खां परे हो। कंहिं बि दर्सी किताब खे इलाही कलाम करे कोन पढ़ियईं, ज्ञान विज्ञान सां छंड छाण करे पोइ ई स्वीकारींदो हो। प्रेम जो पुॼारी ऐं प्रेम ई हिन लाइ परमेश्वर हो। इहा सची ॻाल्हि आहे त शाइर कॾहिं बि कंहिं धर्मी किताब खे इलाही कुदरत या इलाही कलाम सम्झी कोन पढ़ियो। उन हर कंहिं किताब जी वैज्ञानिक तौर सां छंड छाण कई ऐं उन खां पोइ ई उनखे मञता ॾिनी ऐं मान्यता ॾिनी। कवि जेको आहे उहो असांजो जीअं अक्सर इंसानी तजुर्बो आहे ऐं शायदि असांजे आसपास में ॾिसंदा हूंदासीं त कंहिं असांखे यदि चवे त फलाणे मंदर में इच्छा पूरी थी थिए त असां जल्द डोड़ पाईंदा आहियूं, या फलाणे संत वटि वञ त उहो मनोकामना पूरन थो करे त झटि उते पहुची वेंदासीं। पर कवि चए थो त पाण इंसान आहियूं, समझदार व्यक्ति आहियूं, असांखे सोचे सम्झी कमु करणु खपे। कंहिं बि ॻाल्हि खे मञण खां अॻु उन जी वैज्ञानिक छंड छाण करणु खपे। कवि पाण इन ॻाल्हि जो हामी हो ऐं मञींदो हो। हुन कॾहिं बि पंहिंजे जीवन में कंहिं बि ॻाल्हि खे अंधविश्वास जे रूप में अखियूं बंदि करे कोन मञियो। कवि चवे थो त समाज में एॾियूं कुरीतियूं, पाखंड ऐं धोखा हली रहिया आहिनि जो केतिरा माण्हू धर्म जो नालो बि ॿुधणु नथा चाहिनि। मतलबी बांभर ऐं बावा, जरत साधू आम जे विश्वास ऐं मासूम दिलि जो फ़ाइदो वठी खेनि धोखे में रखी लुटण जो रस्तो घड़े रहिया आहिनि। सच खे छॾे पाछे पुठियां भिटकंदा था रहनि। इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं रवाज़ी ॻाल्हि आहे। असां सभु इन खां वाक़िफ़ु आहियूं ऐं कंहिं न कंहिं रूप में असां बि कॾहिं न कॾहिं किथे न किथे ज़रूरु ठॻिया हूंदासीं। कॾहिं असां कंहिं मंदर में विया हूंदासीं त असां सां ठगी थी हूंदी, या कंहिं मस्जिद में विया हूंदासीं, या कंहिं टिकाणे में विया हूंदासीं। अॼु एतिरो अंधविश्वास थी रहियो आहे, इहा आम रवाज़ी ॻाल्हि आहे, असां सभु ॼाणूं था। इनखे वधीक ॿुधाइण जी आवश्यकता कोन्हे। अॻियां कवि चए थो त केतिरनि धर्मी पुस्तकनि जे वक़्त जी दज चढ़ी वई थी ॾिसिजे। इन करे धर्मी संस्करण अॼोके ज़माने जी अहम तक़ाज़ा आहे। अमृत में ज़हर मिली वियो आहे, उनखे अलॻि करणु असांजो फ़र्ज़ु आहे, न त दुनिया तबाह थी वेंदी। धर्म आहे आत्मशुद्धीअ लाइ। धर्म जो प्रयोजन आहे पंहिंजे निजनि गुणनि जो विकास करणु, त जीअं हर को हिक ॿिए सां मनुष्यता जो व्यवहार करे सघे। विश्व समाज खे हिकु विशाल कुटुंब समाज सम्झणु घुरिजे। अहिड़े ई वातावरण में हर मनुष्य, हर जातीअ, हर क़ौम खे सुख जो संदेश पहुचाए सघिबो। हर जीवन धारीअ में आत्मा जो निवास आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे असां इन्ही पाठ खे अञा अॻियां पढ़ंदासीं ऐं बेवस जा फ़ैलसूफ़ी वीचारनि ते अञा वधीक रोशनी विझंदासीं ऐं सम्झंदासीं। धन्यवाद।